أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الملأ من قوم فرعون إن هذا لساحر عليم يريد أن يخرجكم من أرضكم فماذا تأمرون؟ قالوا أرجه وأخاه وأرسل في المدائن حاشرين يأتوك بكل ساحر عليم. وجاء السحرة فرعون قالوا إن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين. قال نعم وإنكم لمن المقربين. قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون نحن الملقين. قال ألقوا فلما ألقوا سحروا أعين الناس واسترهبوهم وجاءوا بسحر عظيم. وأوحينا إلى موسى أن ألق عصاك فإذا هي تلقف ما يأفكون. فوقع الحق وبطل ما كانوا يعملون. فغلبوا هنالك وانقلبوا صاغرين وألقي السحرة ساجدين. قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون. قال فرعون آمنتم به قبل أن آذن لكم إن هذا لمكر مكرتموه في المدينة لتخرجوا منها أهلها فسوف تعلمون. لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ثم لأصلبنكم أجمعين. قالوا إنا إلى ربنا منقلبون. وما تنقم منا إلا أن آمنا بآيات ربنا لما جاءتنا. ربنا أفرغ علينا صبرا وتوفنا مسلمين. صدق الله العظيم. चयो सरदारनि फिरौन जे क़ौम मां त बेशक ही जादूगर आहे इल्म वारो या होशियार इरादो करे तो तव्हांखे कढण जो तव्हांजे ज़मीन मां तव्हांजे मुल्क मां। पोइ छा था हुकुम कयो तव्हां, छा था सलाह ॾियो तव्हां? चयूं डर ॾे उनखे ऐं उनजे भाउ खे ऐं मोकिल शहरनि में ॻोठनि में गॾु कंदड़नि खे त आणियुनि तो वटि हर जादूगर ॼाणू खे होशियार खे। ऐं आया जादूगर फिरौन जा ऐं आया जादूगर फिरौन वटि चयूं त असांजे लाइ आहे का मज़दूरी जेकर असां ग़ालिब थी वञूं ज़ोर थी वञूं। चई हाओ ऐं बेशक तव्हां हूंदो ख़ासि माण्हुनि मां मुक़र्रबीन मां वेझनि मां। चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम या त तूं फिटो कर दाव विझ या असां हुजूं फिटो कंदड़ दाव विझंदड़। चयईं त तव्हां फिटो कयो। पोइ जॾहिं फिटो कयूं त जादू कयूं माण्हुनि जे अखियुनि ते
ऐं ड्रिजारियो इन्हनि खे ऐं आदऊं जादू वॾो ऐं वही कयोसीं असां हुकुम कयोसीं असां मूसा अलैहिस्सलाम खे तो उछिल तूं पंहिंजी लठ फिटी कर तूं पंहिंजी लठ। पोइ अचानक इहा ॻिहे पई उन्हनि खे जंहिंखे इन्हनि बणायो हो, कूड़ घणियो हो, ठाहियो हुओ, जादू कयो हुओ। पोइ साबित थी पियो हक़ ऐं रद्द थियो, बातिल थियो जेके कुझु अमल कंदा हुआ। पोइ ग़ालिब कया विया, हाराया विया उते ऐं मोटिया ख्वार थी करे ऐं किरी पिया जादूगर सजदो कंदे चयूं ईमान आंदोसीं असां जहाननि जे रब ते, यानी मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे रब ते। चयो फिरौन ईमान आंदो तव्हां उन ते, पहिरियों हिन खां जो इजाज़त ॾियां मां तव्हांखे, बेशक ही तव्हांजो धोखो आहे, तव्हांजो मकर आहे, तव्हांजो मनसूबो ऐं सिटण आहे जो धोखो ॾिनो आहे तव्हां इहो शहर में। जीअं कढो तव्हां उन मां उन शहर वारनि खे, पोइ अनक़रीब तव्हां ॼाणंदव। ज़रूरु ज़रूरु कटींदुमि मां तव्हांजा हथ ऐं तव्हांजा पेर उबतड़, पोइ ज़रूरु ज़रूरु तव्हां समूरनि खे फांसी ते चाढ़ींदुमि, फांसी ॾींदुमि। चयूं त बेशक असां पंहिंजे रब जे तरफ़ मोटंदड़ आहियूं, वञणा आहियूं, नथो बदिलो वठे तूं असां खां मगर ही जो ईमान आंदो आहे असां अल्लाह ते, ईमान आंदो आहे असां पंहिंजे रब जे आयतुनि ते, जॾहिं आहियूं असां वटि। ए रब असांजा परट असां ते सबुर ऐं वफ़ात करा असांखे मुस्लमान बणाए करे, मुस्लमान करे। सूरतुल आराफ जो 13हों रुकू ऐं 9 सिपारे जो 3 रुकू, आयत नंबर 108 खां आयत नंबर 126 ताईं मुकम्मल रुकू जी अल्लाह जे महिरबानी सां तिलावत भी कईसीं ऐं इन्हनि आयात जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 4 सफ़ो नंबर 25। पहिरीं आयत में फ़िरौन जे क़ौम जे सरदारनि इहो इतराज़ कयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उनखे 2 मौजा ॾेखारिया हा, हथ उनजो रोशन थी वियो, लठ उनजी नांग बणिजी वई। पोइ फ़िरौनी सरदारनि, फ़िरौन जे क़ौम जे सरदारनि चयो त हीउ त जादूगर आहे, पर ॼाणू जादूगर आहे, माहिर जादूगर आहे, उन वटि इल्मु आहे। हाणे मोजिज़े ऐं जादू में फ़र्क़ु थींदो आहे। अल्लाह ताला अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे हमेशह मोजिज़ा अता फ़रमाईंदो आहे ऐं जादू ओ मोजिज़ो अल्लाह जे तरफ़ां हूंदो आहे, नबियनि जे हथ ते ज़ाहिर थींदो आहे। जादू ऐं मोजिज़े में इहो फ़र्क़ु आहे त जादू करण वारो उमूमन नापाकी गंदगी में रहंदो आहे। जेतिरो ज़्यादा गंदगी नापाकी में हूंदो आहे ओतिरो ई उनजो जादू ज़्यादा कामयाब थींदे नज़र ईंदो आहे। जादूगर जी ज़ाहिरी जिस्म जी लटे कपिड़े जी हालत अणवणंदड़ नापाकी वारी पलीती वारी हूंदी आहे। अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जी जिस्मानी, ज़ाहिरी, बातनी लिबास हर तरह हमेशह पाकीज़ा हूंदो आहे। ऐं जादू में ज़ाहिरी असबाब हूंदा आहिनि,
मोजिज़ो अल्लाह ताला जे तरफ़ हूंदो आहे, उन में कोई असबाब न हूंदा आहिनि। ख़ुदा ताला पंहिंजे इरादे सां अंबिया अलैहिमुम सलवात व तस्लीमात जे ज़रिए सां मोजिज़ा ज़ाहिर फरमाईंदो आहे। पोइ हाणे पंहिंजे क़ौम खां फ़िरौन सलाह वरिती त मूसा अलैहिस्सलाम जो इरादो आहे त तव्हांखे तव्हांजे मुल्क मां कढी पाण ते इक़्तिदार ते कब्ज़ो करे, पाण हुकूमत हासिल करे मिस्र में बादशाह बणजणु चाहे थो। फमादा तामुरून, तव्हां ॾियो मशवरो, छा था चओ, छा कयूं, कीअं उन सां मुंहुं ॾियूं, कीअं मुक़ाबिलो कयूं। क़ौम फ़िरौन ॿुधी करे जवाबु ॾिनो, अर्जे वाखा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि मोहलत ॾे, उनजे भाउ खे बि मोहलत ॾे, ढर ॾेसि। पोइ शहरनि में के पंहिंजा माण्हुनि खे गॾु करण वारा माण्हू मोकिल, जेके हर शहर मां जादूगरनि खे वठी अचनि। पोइ को वक़्तु मुक़ररु कयो ऐं मूसा अलैहिस्सलाम जो इन्हनि जादूगरनि सां मुक़ाबिलो करा। पोइ सलाहकारनि इहा सलाह ॾिनसि, हेॾे त जादू हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हुयो कोन, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि त मोजिज़ो हुयो। सलाहकार ई ॿेड़ी ॿोड़ींदा आहिनि माण्हू जी। सलाहकार, वज़ीर, मुशीर जेकॾहिं चङा न हुजनि त पोइ इन हुकूमत जो, इन साहिब जो, इन ख़ान जो तख़्तो बि न हलियो जंहिंजा सलाहकार अहिड़ा हुजनि। पोइ माण्हू मोकिलियईं, पंहिंजे बादशाही जो को सिपाही। पोइ जादूगर जॾहिं गॾु थिया, फ़िरौन खे ईंदे ई मुतालबो कयूं त जेकॾहिं असां ग़ालिब थी वञूं, असां खटे वञूं, त असांखे को महिनत, को मज़दूरी, को इनाम वग़ैरह मिलंदो। फ़िरौन चवनि, तव्हांखे इहो त ज़रूरु मिलंदो, पर मां तव्हांखे पंहिंजो ख़ासि बणाए रखंदुमि, मुंहिंजा ख़ासि थी वेंदो। तव्हां बादशाह जो कोई ख़ासि हुजे त पोइ बाक़ी छा खपेसि। कंहिंजो कोई एडवाइज़र हुजे, को वज़ीर हुजे, मुशीर हुजे, त पोइ उनजे लाइ त वॾी इहा अॼुकल्ह त इन ते वॾा झड़ा आहिनि। पोइ इहे जादूगर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ मुल्क भर मां गॾु कया विया। उन्हनि जी तादाद तारीख़ी रिवायत में मुख़्तलिफ़ आहे। 900 खां वठी करे 3 लख ताईं जी रिवायतूं आहिनि त 3 लख ताईं जादूगर हुया। ऐं उन्हनि सां गॾु लठियूं ऐं रसियुनि जो एॾो अंबार हुयो जो 300 उठनि ते खणी आया हुए। लठियूं ऐं रसियूं जादूगर 300 उठनि ते। इहा कुर्तुबी में रिवायत लिखियलु आहे। फ़िरौनी जादूगरनि ईंदे ई पहिरियों सौदेबाज़ी शुरू कई त असां मुक़ाबले में खटे वियासीं त असांखे छा मिलंदो। बातिल खे हमेशह सिर्फ़ु दुनिया जा फ़ाइदा साम्हूं हूंदा आहिनि ऐं अंबिया ऐं हक़ वारा हमेशह चवंदा आहिनि, वमा असलकुम अलैहि मिन अजरिन इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। असां तव्हां खां का महिनत, का मज़दूरी कोन था वठूं। पोइ फ़िरौन इहा गुफ़्तगू करण खां पोइ जादूगरनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिले जे लाइ वक़्तु बि मुतयन कयो ऐं ॾींहुं बि मुतयन कयो ऐं उन्हनि खे चई त हिकिड़ो खुलियो मैदान ईद जे ॾींहुं सिज जे बुलंद थियण खां पोइ जो वक़्तु हूंदो, पोइ उते इहो मुक़ाबिलो लॻंदो ऐं सभु उते गॾु थींदो। बाद रिवायतुनि में आहे त उन मौक़े ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जादूगरनि जे सरदार सां गुफ़्तगू कई ऐं उनखे चई, जेकॾहिं मां तव्हां ते ग़ालिब अची वञो त छा तव्हां मूं ते ईमान आणींदव? उन चयो त असां वटि अहिड़ा जादू आहिनि जो उन ते कोई ग़ालिब अची ई नथो सघे। इन जे लाइ असांजे मग़लूब थियण जो कोई सवाल ई नथो पैदा थिए। जेकॾहिं बिलफर्ज़ तूं ग़ालिब अची वएं त असां अलल ऐलान फ़िरौन जे नज़रुनि जे साम्हूं तो ते ईमान आणींदासीं। हाणे मैदान बि लॻी वियो, वक़्तु बि अची वियो, ॾींहुं बि थी वियो। मूसा अलैहिस्सलाम खे चयूं
त पहिरियों तूं पंहिंजी लठ फिटी कंदे या असां पहिरियों फिटियूं कयूं? हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे जवाबु ॾिनो, अलकू, तव्हां फिटी कयो, तव्हां अॻ में पंहिंजो जादू ऐं करतब ॾेखारियो। पोइ उन्हनि पंहिंजूं लठियूं ऐं रसियूं फिटियूं कयूं। पोइ जॾहिं इहे फिटियूं कयूं, सहरू आयुन नास, अल्लाह ताला फरमाए त माण्हुनि जे अखियुनि खे मुंडियऊं। वस्तरहबूहुम वजाऊ बिसिहरिन अज़ीम, ऐं वॾो जादू कयूं। जादू में हिकिड़े क़िस्म जी नज़रबंदी थींदी आहे, तख़युल ऐं ख़्यालु थींदो आहे, उन शइ जी हक़ीक़त न हूंदी आहे। पोइ उन्हनि जूं लठियूं ऐं रसियूं नांग बणिजी करे डोड़नि पियूं, हालांकि वाक़ई में इहे लठियूं ऐं रसियूं ई हुयूं, नांग न थियूं, पर ॾिसंदड़नि जे अखियुनि खे मुंडरे करे उन्हनि खे ईअं लॻे पियो त हे नांग आहिनि। जादू जा बि केतिरा ई क़िस्म आहिनि। अल्लाह ताला फरमाए त असां वही कयोसीं मूसा अलैहिस्सलाम खे, तूं पंहिंजी लठ फिटी कर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लठ फिटी कई, उहो नांग त वॾो थी वियो, पर इन्हनि जा जेके नांग बज़ाहिर जादू सां नज़र पिया अचनि, उन्हनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारे लठ मां बणियल नांग ॻिही वियो। नांग त थियो ई थियो, पर उन्हनि समूरनि नांगनि खे ॻिही वियो। तारीख़ी रिवायत में आहे त हज़ारे जादूगरनि जूं हज़ारे लठियूं ऐं रसियूं जॾहिं नांग ॻिही वियो त मजमे ते अजीब हैबत ऐं ख़ौफ़ तारी थी वियो। फवक़अल हक़ व बतल मा कानू यअमलून, अल्लाह से फरमाए त हक़ साबित थी वियो, बातिल ख़तमु थी वियो। उन्हनि जा जादूगरनि जो जादू, इहे अखियुनि खे मुंडणु, उहो ज़ाहिर थी वियो ऐं मुक़ाबिलो मारिजी विया जादूगर। ज़िल्लत ऐं रुसवाई ऐं ख़्वारी उन्हनि खे मिली। व उल्क़िय सहरतु साजिदीन, इहे जादूगर सजदे में किरी पिया, ऐलान कयूं त असां रब्बुल आलमीन ते ईमान आंदोसीं, जेको मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जो रब आहे। एतिरा जादूगर जेके पोइ ते रिवायत पढ़ीसीं 3 लख जादूगर 900 खां वठी हिकिड़े ई मुक़ाबले में एतिरा मुस्लमान थी विया, सजदे में किरी पिया। फ़िरौन हाणे पंहिंजी साज़िश कई, उन्हनि खे चई त हे तव्हांजो मनसूबो हुयो, हे तव्हांजी सिट हुई, हे तव्हांजी साज़िश हुई, जेको तव्हां शहर में साज़िशूं कयो पिया, तव्हां मिलियल झुलियल हो, तव्हां सभु साॻी ॻाल्हि हो, ऐं मां तव्हांखे इजाज़त ई न ॾिनी, तव्हां अॻई जेको आहे मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे वेही रहियो। तव्हांजी इहा साज़िश हिन जे लाइ आहे त तव्हां असांखे कढी करे इन मुल्क ते कब्ज़ो कयो, इक़्तिदार हासिल कयो। इन साज़िशी कलाम ऐं गुफ़्तगू खां पोइ फ़िरौन धमकियूं ॾियणु लॻो उन्हनि खे, लउक़त्तिअन्न अयदियकुम व अर्जुलकुम मिन ख़िलाफ़, मां तव्हांजा हथ ऐं पेर उबता कपींदुमि। उबतनि जो मक़सदु आहे जे सॼो हथु कपींदोमांव त खॿो पेर, जे खॿो हथु त सॼो पेर, ईअं तव्हांजा मां इहे कटे छॾींदुमि। सुम्म लउसल्लिबन्नकुम अजमईन, पोइ मां तव्हां समूरनि जे समूरनि खे फांसी ते चाढ़े छॾींदुमि। माना तव्हांखे माज़ूर करे पोइ बि ज़िंदा न छॾींदुमि, पोइ बि मां तव्हांखे फांसी ते चाढ़े छॾींदुमि। उन्हनि जवाबु छा ॾिनो? इन्ना इला रब्बिना मुनक़लिबून, असां पंहिंजे रब ॾे हलिया वेंदासीं। तूं जेकॾहिं असांखे मारे छॾियो, असांजा हथ पेर कटे छॾी, फांसी ते चाढ़ी छॾी, असां पंहिंजे रब ॾे हलिया वेंदासीं। फ़क़्दि मा अंत क़ाद इन्नमा तक़दी हाज़िहिल हयात दुनिया, तोखे जेको वणे तूं करिणो अथई कर, तूं दुनिया जी हयाती खसींदे न, ॿियो छा कंदे, तोखे जेको करिणो आहे कर।
वो रब साईं खां दुआ घुरियो, रब्बना अफ़्रिग़ अलैना सब्रन व तवफ़्फ़ना मुस्लिमीन। हे रब असांजा असांखे सब्र जी परट फरमा, असांखे सब्र अता फरमा ऐं असांखे मुस्लमाननि जी जमात में वफ़ात करा। इहा इम्तिहान जे वक़्तु असांजी मौत थिए ईमान ते ऐं इस्लाम ते मौत थिए। पोइ तफ़सीरनि में लिखियलु आहे त इहे जादूगर त एतिरा सारा मुस्लमान थिया ई थिया, पर फ़िरौन जे क़ौम मां 6 लख माण्हू उते जो उते मुस्लमान थी कलमो भरे मूसा अलैहिस्सलाम ते अल्लाह जे जेको आहे ईमान आणण वारा बणिजी विया। तेसि ताणी रुकू पूरो थियो। इंशा अल्लाह ताला वरी अॻिते इन किसे जो सिलसिलो हले थो पियो। ज़िंदगी रही तो वरी इंशा अल्लाह ताला सुभाणे अॻिते तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम।